मां गुलाम मुर्तज़ा डेपर, सीनियर वाइस प्रेसिडेंट इंसाफ लेबर विंग सिंध। अॼु जी असांजी हीअ दुआया तकरीब असीरान तहरीक ऐं बानी चेयरमैन इमरान ख़ान जी आज़ादी जे लाइ दुआया तकरीब रखी वई ऐं सवाबदारी हासिल करण लाइ रोज़ादारनि खे इफ़्तारी कराई वई। हिन तकरीब जो अहम मक़सदु इहो हो त मुल्क जे इस्तेहकाम, ख़ुशहाली ऐं असीरनि जी आज़ादी जे लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं वञनि ऐं कयूं वयूं। अल्लाह सी नज़र क़बूल फरमाईंदो। पाकिस्तान खे हिन वक़्तु मुआशी ऐं सियासी जेके मामलात फेस करे पियो मुल्क, उन्हनि जे हल जे लाइ कंहिं सचे लीडर जी ज़रूरत आहे। उहो सचो लीडर हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमरान ख़ान आहे, जंहिंखे ही काबिज़ हुकूमत अरेस्ट कयो वेठी आहे, गिरफ़्तार कयो वेठी आहे। साईं शाह महमूद कुरैशी साहब, डॉक्टर पंहिंजो यास्मीन राशिद साहिबा ऐं खोड़ असीरान जेके बेगुनाह क़ैद में आहिनि, जेके अज़ियतूं सां बर्दाश्त कनि, उन्हनि जे आज़ादी जे लाइ जेको आहे दुआ कई वई आहे। नाले जे हवाले सां छा ऐं असां उमेदु कयूं था त इहे जेके माण्हू क़ैद में बंदि पिया आहिनि, इहे मुल्क जे मुस्तक़बिल जे लाइ सुठो कमु कंदा। हुकूमत वक़्त जी हुकूमत हिकिड़ी सिंध सां ऐं बलोचिस्तान सां ख़ुसूसी ज़्यादती करे रही आहे। 6 कैनाल ऐं गैर क़ानूनी जेके डैम ठाहे करे जियापो, सिंध जो जियापो खसे रही आहे, बलोचिस्तान जो जियापो खसे रही आहे। उमेदु कयूं था त अहिड़ा नाजाइज़ ग़लति क़दम खणी अवाम खे बचायो वेंदो।